32 साल नबूवत जे ऐलान खां अॻु में हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी रात बाबरकात पंहिंजे बाबे साईं जे घर में ख़ैर जो तवल्लुद था। बीबी साहिबा जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी हज़रत फातिमत बिनते असद। हज़रत अली जे नाने जो नालो असद आहे, अम्मा जो नालो फातिमा है। महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उन प्यारी पाक दामन बीबी साहिबा जो खीर मुबारक पीतो आहे। रिदाई मुझे महबूब जी अम्मड़ा हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी उन भी ख़िदमत कई हुई। महबूब करीम के पंहिंजे माउ खां वधीक प्यार ॾींदी हुई। दोस्तों अजीज़ो मुसलमान भाइरो, तवज्जो जी ज़रूरत आहे, ख़्याल जी ज़रूरत आहे। मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं हुन जे घर में रहंदा हा, संदन घर में पलबा हा, ख़िदमत नबी पाक जी हज़रत अली जो वाल साईं कंदो हो। बीबी साहिबा पंहिंजे बच्चे वांगुरु भाईंदी हुई, हुज़ूर उन खे अम्मा वांगुरु भाईंदा हा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात के कम सां ॿार वञनि था। इब्ने खलकान वारो लिखे तो अली मुर्तज़ा जी विलादत थी आहे, ख़ैर जो ॼावाहल ॼमण खां बाद में हालत आहे जो अली साईं जूं अखियूं बंद लगियूं पयूं आहिनि। ॿार हिकिड़े ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहं ते अखियूं खोलींदो आहे, आस्ते आस्ते पर पटींदो आहे, ॾिसंदो आहे, वरी खोलींदो आहे, ॾिसंदो आहे। पर हज़रत अली करमल्लाह वजल करीम मुसलसिल ॼमण खां बाद 8, 9, 10 ॾिहाड़ा गुज़री, अखि खोले ई कोन पियो। सेहतमंद आहे, जिस्मानी तरह सही आहे, का बीमारी कान्हे का। अखियूं छो नथो खोले? पी माउ के तशवीश आहे, अञा माउ के वधीक परेशानी आहे। मुंहिंजो प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ॿाहिरि वियल हा, कंहिं कम सांगे सां जॾहिं वापसि आया ख़बर पई त मूंखे सौट ॼाओ आहे, चाचे साईं जी घर जी झोली साई थी आहे। पाण हली विया अम्मा साइण खे, यानी हज़रत अलीअ जे जीजल अम्मा खे मुबारक ॾियनि था पिया। अम्मा साइण चए थी साईं बचड़ो त ॼाओ आहे, फर्ज़ंद त ॼाओ आहे, ॾाढो सेहतमंद आहे, ॾाढो पर ख़बर न आहे अॼु 8, 10 ॾिहाड़ो आहे, अखि खोले ई कोन थो। मुंहिंजे महबूब मुर्की ॾिनो आहे। उहे मुल्ला जेके चवंदा आहिनि त नबीअ खे सुभाणे जी ख़बर कान्हे, नबीअ खे भित जे पोयां जी ख़बर कान्हे का, उहो ग़ैब दान नबी खिली थो जे फरमाए थो अम्मा अलीअ जे अखियुनि खोलण जो वक़्तु अची वियो आहे। बाबा कीअं आयो आहे? पाण फरमाइनि था मूंखे ॾियां थो हथनि में खणा, तुंहिंजे पेट में हुयो। अली उते कसम खयो हो त मुंहिंजा मौला दुनिया ते वेंदुसि त पहिरियों पहिरियों दीदार मुहम्मद करीम जो कंदुसि, रसूलुल्लाह जे दीदार करण खां बाद में अखियूं खोलींदुसि। इन जे करे मां हिते कोन हुउसि। सोणे अलीअ खे बि ख़बर आहे त मुंहिंजो हबीब कोन्हे, कंहिंजे हथनि में आहियां। हाणे मुंहिंजे हवाले कयो त मां हथनि में खणांसि, झोली में आणियांसि, दुआ बि कयांसि। पाण ई पाण अली साईं पंहिंजो हो कसम बि पूरो कंदो, मां मुहम्मद जो दीदार बि कंदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। किताब लिखनि था जंहिंमहिल नबी पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब करीम खे हथनि में खयो आहे ऐं मुस्तफ़ा ॻाल्हाए चवनि था इफ्तह ऐनैक या अली, ओ अली पंहिंजूं अखियूं खोल, तूं हाणे मुहम्मद जे झोलीअ में। मुझे प्यारे मुर्शिद शेर खुदा अली मुर्तज़ा अखियूं खोले मुझे दिलबर मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हबीबन जो दीदार करे पंहिंजे अखियुनि खे ठारियो आहे। ओ मुंहिंजा अदा जंहिं जवान जो इहो शान हुजे जो दुनिया ते अचे त पहिरीं नज़र रसूलुल्लाह ते पवे, पर जे अमर जे पेट में हुजे त बि रसूलुल्लाह खे सुञाणे। मुंहिंजा अदा बीबी साहिबा जे बाब में लिखियल आहे त जॾहिं हज़रत अली पेट में हूंदा हा, महबूब घर में ईंदा हा, बीबी साहिबा बेसाख्ताब आदत जे ख़िलाफ़, अॻे ईअं कोन थींदो हो, पर अलीअ जे अचण खां बाद में जॾहिं अम्मा जे पेट में आया आहिनि त बीबी साहिबा जी चाचीअ साइण जी जीअं जो रसूलुल्लाह ते नज़र पवंदी त उथी बीही रहंदी। इहा ॻाल्हि ज़रा अरबन जे लाइ ॾुखी आहे, छो त वॾो माण्हू नंढे जी इज़त करे ॾुखी आहे। नंढो करे वरी बीबी साहब जा जेके भाउ रहा तन चो त ही छा, असांजो शान खानदान वॾो आहे, तू मुहम्मद जे लाइ उथे थी, भाइटियो आहे तुंहिंजो, ॾेर जो पुटु आहे, तू हुनजी चाची माउ जे जाइ ते आहे, उथण तोखे न खपे।
बीबी साहबा फरमायो मां मजबूर आहियां पाण कान थी उथां मुंहिंजे पेट मुबारक में जेको हमल आहे मुंहिंजे पेट मुबारक में जेको बचड़ो आहे पोइ धीउ आहे या पुटु आहे ख़ुदा खे ख़बर आहे पर जंहिं महिल मुंहिंजे हबीब जी ज़ात अचनि था त मां ॿुधां थी आवाज़ थो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। पोइ उहो ॿारड़ो आहे जेको मूंखे मजबूर करे मुहम्मद जे सलाम लाइ उथारींदो आहे। सुभान अल्लाह। ईअं वरी कीअं आहे अरब ॾाढो ॾुखियो मञींदा तोखे ॿधंदासीं उथी ॾेखार ॿधो रसा नीर जंजीरूं हणी वेहारे सुक करे सोढ़ो करे जो चुरी बि न सघे हाणे तूं उथजा त ख़बर पए। दोस्तो अदीज़ो कुछ टाइम गुजरियो हबीब जी प्यारी चाची वेठड़ी आ रसा नोड़ियूं ॿधा पिया आहिनि हेॾो मुंहिंजे हबीब जी ज़ात नमूदार थी आ छा नतीजो निकितो रसा टुटी आ बीबी साहिबा उथी वई शाह साहब फरमाईंदो आहे नव नीयर 10 ॾामणियूं 15 पे ढपियास पर जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हिकिड़े नीर हा रसा हा कुछ भी हुया पर जमल मुंहिंजे प्यारे दिलबर मुहम्मद अरबीअ जे मथां नज़र पइजी वई आहे अड़े जंहिंखे अली उथारे उहो कीअं वेहे अली साईं जे ताक़त जे आॾो रसा छा कंदा मालूम इहे थो थिए त अली बहादुर आहे ॼमंदे ई शेर आहे चओ ॼमंदे ई ॾाढे चओ ॼमंदे ई उन खां कुर्सी खसण वारो केर आहे जेको ईअं चवे सो ॾफेर आहे हा न साईं जेको रसा टोड़े छॾे अम्मा जे पेट में आहे अम्मा खे उथारे छॾे असदुल्लाह गालिब बहादुर आहे उन जे आॾो का दुनिया जी ताक़त न आहे उन बहादुर जे कुर्सीअ ते को वेहण वारो ॼाओ ई कोन्हे को पर जंहिंसां अली गॾु आहे तव्हांजी हुकूमत सलामत आहे हा न साईं अरे जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ कावड़जे थो त नवाज़ शरीफ खे लाठी जेल में मोकिले छॾे थो पियो जे फौजी डिक्टेटर में इहा ताक़त आहे त ख़ुदा जो कसम आहे शेर ख़ुदा जी ताक़त जो अंदाज़ो आहे ई कोन को मुहम्मद जे मुसल्ले ते ग़लति माण्हू बीहे ऐं अली बीठो ॾिसे ठहे थो अबा सवाल ई नथो पैदा थिए मुसल्लो मुहम्मद जो मिंबर मुहम्मद जो उन जे मथां वरी अलीअ जे हूंदे अञा भींग हुजे सुञ हुजे ॿारहं को ही भींग हुजे को हुजे ई कोन त पोइ खणी चइजे पर अली बि हुजे वरी ग़लति माण्हू बीहे इहो ठहे ई कोन थो साबित आहे त अली हुननि सां गॾु हो हुननि जो हमदर्द हो हुननि जो साथी हो हुननि सां तालुक रखण वारो हो ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां सुन्नत जमात जो त अक़ीदो आहे त अली जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो दुरूद पढ़ सलात पढ़ ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही वाज़वाजिही व बारिक वसल्लम तस्लीमा। दोस्तों अदीज़ो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी विलादत भी काबतुल्लाह में थी आहे। शेख सादी फरमाइंदो आहे कसेरा मुयस्सर नशुद ई सआदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत अहिड़ी नेकी कंहिंखे मिली कान जो ॼमे त अल्लाह जे घर काबतुल्लाह में वरी जेकॾहिं हुन जी शहादत थिए त बि अल्लाह जे घर मस्जिद में ईअं न अॼोके ज़माने में ॼमे सिनेमा में माई फिल्म ॾिसण वई उहो पोयनि पसाहनि में आहे त बि फिल्म ते हाणे त घर वेहो पर न अहिड़ा खोड़ अख़बारुनि में बयान पढ़ूं पिया रोज़ानो अचनि पिया त माई वीचारी फिल्म ॾिसंदे ॾिसंदे ख़ैर जो 2 ॾींहंनि वारी ॿचिड़ो ॼणे वेही रही हाणे जेको उथंदे ई फिल्म में ॼमंदो तो हो डंडे कूंडे में न मरंदो त ॿियो छा कंदो अबा अल्लाह साईं जल जलालू अमन वालू शल तव्हां असांखे पको दीनदार बनाए अलीअ जी इब्तिदा भी अल्लाह जो घर आहे त इंतिहा भी अल्लाह जो घर आहे दुनिया में आयो आहे त बि अल्लाह जे घर में जे अल्लाह खे प्यारो थियो आहे शहीद थियो आहे त बि अल्लाह जे घर में कूफे जे जामियो मस्जिद में निमाज़ जे टाइम ला वज़ू करे पाण ख़ुदा जो फर्ज़ पाण अचनि था पिया हिकिड़े शकीउल क़ल्ब ख़ारजी सोने अली अल मुर्तज़ा खे खंजर वहाए कढियो आहे हज़रत अली साईं शहीद थियनि था पिया ओ रमज़ान शरीफ़ जी 21 तारीख़ आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो
अज़ीज़ो इन मां अंदाज़ो लॻाए त अलीअ जी इब्तिदा कहिड़ी आहे त इंतिहा कहिड़ी आहे। तरीक़त जा जेके भी सिलसिला आहिनि, नक्शबंदी हुजे, क़ादरी हुजे, सहरवर्दी हुजे, चिश्ती हुजे, ये मशहूर तरीक़ा आहिनि दादा। हिकिड़ा असांजा भाउर नक्शबंदी आहिनि, हिकिड़ा असांजा भाउर क़ादरी आहिनि, हिकिड़ा असांजा भाउर सहरवर्दी आहिनि, हिकिड़ा असांजा भाउर चिश्ती आहिनि। असांजे सिंध में मुंहिंजा प्यारा दोस्तो नक्शबंदियुनि जी वॾे खां वॾी दरबार लुआरी शरीफ़ हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैहि जेके पहिरां हज़रत इमाम रब्बानी जे ख़लीफ़े जा ख़लीफ़ा हुआ, वॾा वक़्त जा कामिल वली हुआ। नक्शबंदी सिलसिले खे तमामु वॾे खां वॾी तक़वियत उन अल्लाह जे वलीअ वटि आई। क़ादरी तरीक़े में असांजे सिंध जे अंदरि पहिरो शख़्स अॼु नसरपुर में सुतो पियो आहे, जेको पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो सॻो पोटो आहे। पोइ ॿिया बुज़ुर्ग पैदा थिया, राणीपुर वारी दरगाह शरीफ़ थी, पीर साईं पागारे वारनि जी दरगाह शरीफ़ थी, घोटकी वारनि सैयदनि जी दरगाह शरीफ़ थी, गंबट वारनि बुज़ुर्गनि जी दरगाह थी, नहंग शरीफ़ वारनि जी दरबार थी। इहे जेतिरा बि जीलानी बुज़ुर्ग आहिनि, इहे सभु क़ादरी आहिनि, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे सिलसिले जा आहिनि। वरी मुंहिंजा प्यारा दोस्तो सहरवर्दी तरीक़नि जो वॾो इमाम वक़्त जो